जी बिल्कुल आऊं हिन वक्त मौजूद आहियां हाला जे कचे वारे इलाइक़े में। सिंधु दरिया में पानी की सतह वधण खां पोइ जेको आहे तो पाणी खां बचण लाइ हिते जे ॻोठाणनि ऐं आबादकारनि जेको आहे तो पंहिंजा हथरादू बंद जेके आहे तो उहे क़ाइमु करे छॾिया हुआ। उहे जेके आहिनि तो बंद अॼु पाणी जी जेको आहे तो वाध सबबु ऐं पाणी जे ज़ोर हुजण करे जेको आहे तो उहे बंद जेके आहिनि तो टुटी विया आहिनि। जेके तो बंद टुटण जे करे हिते जा सवी कचे जा ॻोठ जेके आहिनि तो उहे पाणीअ जे हिन वक़्तु हेठि अची विया आहिनि। जेके हितां जा आबादकार आहिनि ऐं जेके कचे जा हितां जा रहवासी आहिनि उन्हनि जा जॾहिं त सवी एकड़ फसल तयारु फसल जेके आहिनि तो उहे पाणीअ हेठि अची विया आहिनि। इंतिज़ामिया तरफ़ां उन्हनि जी का बि मदद न पई कई वञे, न ई को हिते इंतिज़ामिया जो माण्हू पुॻो आहे। जॾहिं त असांजे हिते जे रहवासनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे, हुननि जो चवणु आहे त असां पंहिंजी मदद पाण जेको आहे तो हू लॾ पलाण जारी करे छॾी आहे ऐं जेको आहे तो पंहिंजी फैमिलीज़ सां पंहिंजे ॿारनि ऐं बुज़ुर्गनि सां गॾु जेको आहे तो पके तरफ़ महफ़ूज़ थी रहिया आहिनि। जॾहिं त जेको आहे तो कुझु प्राइवेट ॿेड़ियुनि जे ज़रिए कुझु गाॾियुनि जे ज़रिए पके तरफ़ अचनि पिया। जॾहिं त इंतिज़ामिया जो न ई त को माण्हू थो नज़र अचे, न ई का रेस्क्यू जी टीम थी नज़र अचे ऐं जेके केतिरा ई हिन वक़्त ताईं ॻोठाणा आहिनि कचे जा जेके पाणी में फाथल आहिनि, पर रेस्क्यू टीम न आहे हिन वक़्त ताईं पहुची सघी। हू पंहिंजी मदद पाण जेको आहे तो पके तरफ़ महफ़ूज़ थी रहिया आहिनि। जॾहिं त इहो बि तव्हांखे आउं ॿुधाईंदो हलां त ताज़नि बरसातनि खां पोइ केतिरनि ई बीमारियुनि जेको आहे तो मुंहुं कढियो आहे। केतिरा ई माण्हू हिन वक़्त ताईं कचे जा जेके रहवासी आहिनि उहे बीमार थी चुका आहिनि। जॾहिं त कुझु बीमारीअ सबबु फोत बि थी विया आहिनि। जॾहिं त आउं मेडिसन जे हवाले सां ॻाल्हि कयां त हिते इंसानी जानियुनि जे बचाव लाइ का मेडिसन कैंप क़ाइमु न कई वई आहे। इंतिज़ामिया जी लापरवाही। खाद खुराक जे हवाले सां ॻाल्हि कयां त जेके हिते जा ॿोॾ मुतासिर आहिनि, जेके पके तरफ़ महफ़ूज़ थी आया आहिनि, न ई उन्हनि खे का खाद खुराक ॾिनी वई आहे, न ई का सहूलियत उन्हनि खे फ़राहम कई वई आहे। जॾहिं त ताज़नि बरसातनि खां पोइ जेके बीमारियुनि मुंहुं कढियो आहे, उहे बीमारियूं साॻियूं ई माल में बि अची चुकियूं आहिनि। बीमारियुनि जे वॻे जेको आहे केतिरो ई हिते माल बि मरी चुको आहे। जॾहिं त माल जो जेको चारण खाधो आहे उहो बि ख़तमु थी चुको आहे ऐं जेके हितां जा कचे जा रहवासी आहिनि सख़्तु परेशान आहिनि। इंतिज़ामिया तरफ़ां हुननि जी का बि मदद न पई कई वञे। जी।